नाज़रीन, घोटके में PPM ने सरदार मोहम्मद बख्श महर शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां पब्लिक लाइब्रेरी जो इफ्तिताह करे छॾियो। उन मौक़े ते मोहम्मद बख्श ख़ान महर चयो आहे त लाइब्रेरी में जदीद क़िस्म जा कंप्यूटर ऐं ॿियो सामान रखियो वियो आहे। मुख़्तलिफ़ किताब बि मौजूदु आहिनि। चाहियां थो त नौजवान वधि खां वधि फ़ाइदो वठनि। हुन चयो आहे त अॼोके दौर में ग़रीब तोड़ी अमीर माण्हुनि लाइ तालीम ज़रूरी आहे। तंहिं करे वालिदैन खे घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे मयारी तालीम ॾियारीनि। हुन चयो आहे त ही इमारत ॼाम इकरामुल्लाह धारे जो तामीर कराई हुई, पर बदकिस्मतीअ सां उन खां पोइ मुखालफ़नि जो दौर आयो त उन्हनि लाइब्रेरीअ खे न खोलायो। तंहिं करे घोटकीअ जा नौजवान केतिरा ई साल लाइब्रेरीअ खां महरूम रहिया। मोहम्मद बख्श ख़ान महर चयो आहे त कुझु माण्हुनि जी मर्ज़ी हुई त लाइब्रेरी वारे प्लाट समेत मुख़्तलिफ़ प्लाटनि ते कब्ज़ा कनि, पर उन्हनि जी कोशिश नाकाम कई वई। सरकारी प्लाटनि ते हाणे कंहिं बि कब्ज़ा करण जी कोशिश कई त उनखे बख़्श न कयो वेंदो। सरदार मोहम्मद बख्श महर AC घोटकीअ सां मुखातिब थींदे चयो आहे त रेवेन्यू खाते जा अमलदार अवाम जे जाइज़ कमनि में बि रुकावटूं विझी अवाम खे रुलाए रहिया आहिनि। अवाम जा मसइला हल नथा कया वञनि। हाणे अवाम जा मसइला मेरिट जी बुनियाद ते हल कया वञनि। उन मौक़े ते अॻूणो सूबाई वज़ीर ॼाम सैफुल्लाह धारे जो सूबाई सलाहकार बंगल ख़ान महर, PP ज़िले सदर मीर बाबर ख़ान लुंड, मीर एहसान ख़ान सुंदराणी, म्यूनसिपल कमेटीअ जो चेयरमैन सैयद नादिर अली शाह जीलानी, PP ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो, अब्दुल मुईद लाखो, CMO नादिर अली शाह अमरोटी ऐं ॿिया साणस गॾु हुआ।